बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्यारा दोस्तों, असांजे हिन चैनल के ज़रूर सब्सक्राइब कयो जी असांजी हर नई इस्लामी वीडियो अपलोड थियण जो अवां खे फ्री में इतला पहुंची सके। सुनो हबीब मेरा जते वियो जिते न को अग वियो न को पोए वनी सके। जेको मकाम तुझे मुझे लजपाल नबी के रब दिनो। सवा लख नबी मस्जिद अक्सा में रहिजी विया, मदीने वारो मीर सभिनी का मथे हलियो। मुझा दोस्तों हड़ई नूरी मलाइक सिदरतुल मुंतहा ते रहिजी विया, पर मदीने वारो मीर अन्या मथे हलियो। तांजो हुजूर अर्श मुअल्ला ते आया, अर्श रब जो अर्श अल्लाह जो जलवगाह तजल्ली गाह रब जिया। साईं फरमाइंदा अर्श मुअल्ला ते पोत से हबीबन जा कदम अर्श ते जिस्म अन्या मथे। साईं फरमाता जने अर्शे मुअल्ला ते पोतुस रायतु रजुलन मुगीबन फी नूरिल अर्शे। हिकड़ो मानू डिठुम जेको अर्शे मुअल्ला ते मुखे नजर आयो। अल्लाह जे अर्श ता नूर वसे पियो, उन्हें नूर जे में अंदर वहजे पियो। अल्लाह हित अजीब खुशबख्त मानू हा जिको अर्शे मुअल्ला जे नूर सा वहजी रहो। मुंह पुछो जिब्रील ही नबी वा कि न से नबी नाए। ओ जिब्रील ही रसूल कि न से रसूल नाए। जिब्रील ही वली वा कि या रसूल अल्लाह ही शख्स जेको आसो नबी नाहे, शहीद नाहे, मलाइक नाहे, फरिश्तो नाहे, तुझी उम्मत जो हिकड़ो तुझो गुलाम। जिब्रील को हिनके हेडो बड़ो मकाम कीअं मिलियो आ, हेडो दर्जो हिनके कीअं मिलियो आ। जिब्रील तो चे या रसूल अल्लाह हिन मानू के अंदर बखूबियूं हुयूं, ये बगालियूं रब के वणियूं हन जो रब इनके इने मकाम ते फाइज कयो आ। जिब्रील हिन जू केड़ियूं बखूबियूं रब के वणियूं हन, मां वनी पंजे उम्मत के बियन के भी बुधाया, उहे भी ये अमल कन त मन मुझो हर उम्मती इन दर्जे ते पहुंचे। जिब्रील अर्ज़ के या रसूल अल्लाह हिन में बखूबियूं हुयूं। हिकड़ो कल्बुहु मुअल्लकुम बिल मसाजिद, हिन मानू जी दिल मस्जिद सा जुड़ियल हुई। मस्जिद सा मोहब्बत हुई, कमकार लाए वांदो थींदो ट्रोड़ंदो मस्जिद रे। मस्जिद में वेहंदो, इबादत कंदो, जिक्र कंदो, नमाज पढ़ंदो, वरी बी नमाज जे इंतजार में मस्जिद में वेठो हुंदो। मस्जिद सा दिल लाते रब अज इन मकाम ते पहुंचायो। ब्यो हिन जी खूबी इया हुई जो रात ॾींहुं सुबुह सां शाम हिन जी ज़बान अल्लाह जे ज़िक्र में आली हुंदी हुई। उथंदो वेंदो रात जो ॾींहं जो सुबुह शाम चवंदो अल्लाह। लिसानुहु रद्बुन मिन ज़िक्रिल्लाह, इन जी ज़बान रब जे ज़िक्र में आली हुई। सुबह शाम सुकंदी न हुयस, आली हुई माना ज़बान रुक भी न हुयस, पियो ज़िक्र कंदो, पियो ज़िक्र कंदो। हिकड़ो मस्जिद सा दिल, पियो अल्लाह जे ज़िक्र ते पाबंदी। इन बिन शयुन हिन मर्द के इन मकाम ते पहुंचाए छॾियो आ।